नाज़रीन आवाज़ कंदासीं। मलीर में चांवरनि जे गोदाम में नौजवान पुरहद दबजी फौत थी वियो आहे। मलीर मां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। अफ़सोसनाक ख़बर आहे। मलीर में चांवरनि जे गोदाम में नौजवान पुरहद दबजी फौत थी वियो आहे। तफ़सील मालूम कयो था रबनवाज़ मस्तूई टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी रबनवाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, मलीर वेझो पोर्ट कासिम में एक अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो है। जैसे तो पोर्ट कासिम वेझो यूनिवर्सल गोदाम में नौजवान पोरियत चांवरनि जे गोदाम में कम कंदड़ पोरियत जो आहे होद में दबजी फोत थियो आहे। जैसे तो फोत थियल जी पोरियत जी जेकी सुञाणप आहे त सजाद वलद मोहम्मद जुमन ज़ोरानी तौर कई वई आहे। जैसे तो जेके एहतजाज कंदड़ जॾहिं त जेको मड़ आहे उहो एहतजाज में जेको आहे हुनखे एहतजाज कयो वियो। जॾहिं त चांवर गोदाम जे अॻियां एहतजाज में हिननि जो मुरतनि जो इहो चवणो हो गोदाम में को बि सेफ्टी इंतज़ाम न हुजण जे करे ही जेको आहे सो वाक़ियो पेश आयो आहे। जंहिं त नौजवान दबजण सबबि फौरी तौर ते मदद न कई वई। जॾहिं त जेको आहे जेको हिन वाक़ियो पेश आयो जंहिं फौती पर जो लाश खे पिपरी चांवर गोदाम पहुचनि धरणे में आंदो वियो। जिते एहतजाज धरणे वेठल पहुचनि संदसि मुंहुं ॾिठो ऐं नारेबाज़ी पिणु कई वई। ऐं जॾहिं त पौरतनि जो चवणो इंतज़ामिया ऐं ठेकेदारनि रुगो मज़दूर दुश्मन पॉलिसियुनि ते हली रहिया आहिनि। मज़दूरनि ऐं पौरतनि जो जेको आहे हक़नि लाइ के बि जेको आहे सो जोगा कदम इंतज़ाम न पिया कया वञनि। एम्बुलेंस जी सहूलियतूं न हुजण जे करे ही जेके वाक़िया आहिनि उहे रोज़ जो मामूल बनियल आहिनि। जॾहिं त जेको नौजवान पौरत जो जेको मड़ आहे उहो घर पहुचण ते कोराम मची वियो आहे। जी रबनवाज़ मस्तूई, अवां जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।